नाज़रीन, टीबी जी बीमारी के आलमी दिहाड़े की मुनासिबत से सिविल अस्पताल में आगाही वॉक और सेमिनार मुनक़द किया वियो। उन हवाले से वधिक तफ़सील ॾिसूं था अब्दुल रज़ाक गांगरो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, सिल या टीबी जे बीमारी के आलमी दिहाड़े के मुनासिबत से कंडियारो के तालकी अस्पताल में सेमिनार और वॉक जो इंतजाम किया वियो। अचो तो मुंतज़मीन का पुछूं तो इन बारे में उन्हनि जो छा चवण है। असांजे डिस्ट्रिक्ट में जो प्रोग्राम रखे हुआ अवेयरनेस ॾिनो वियो आहे त इन जे बारे में असां रैली कढूं, माण्हुनि खे ॿुधायूं, काउंसलिंग कयूं त माण्हुनि खे ख़बर पए कि टीबी जी हर सहूलियत मौजूद आहे। गवर्नमेंट जी तरफ़ां इहो असां वटि एक्ट हिकिड़ो ग़रीबनि लाइ तमामु बहितरीनु शइ आहे ऐं असां इन शइ खे अञा वधीक सराहियूं था ऐं हिन जे मेडिसिन्स असांजी हर शइ असांजी फ्री पई आहे। असां वटि मोबाइल वैन्स हलनि थियूं जेके असांजे ॻोठनि में घर घर वञी करे उते जेको आहे असांजी कॉन्टेक्ट स्क्रीनिंग थिए थी, जेके टीबी जा मरीज़ आहिनि उन्हनि जा इलाज उते बि मुफ़्त थियनि था। एक्सपर्ट जीन एक्सपर्ट टेक्नोलॉजी असां वटि आहे, उन में हिकिड़ो त असां स्पूटियम मां उहो कयूं था, पर हाणे असां उहा ट्रेनिंग कराई आहे जेका असां स्टूल मां बि जीन एक्सपर्ट कराईंदासीं, जीअं ॿारनि खे बलगम प्रोडक्ट नथो थिए, नथो अची सघे। हाणे हिकिड़ो ॿियो पार्ट अची वियो आहे जेको पेशेंट असांजो टीबी जो डायग्नोस थिए थो, उन जा जेके घर वारा आहिनि हाणे उनजी कॉन्टेक्ट स्क्रीनिंग थिए थी। उन जे घर वेठे ई असांजी कुझु टीमूं आहिनि, उहे वञनि थियूं उते उहे एवेल्यूएट कनि थियूं, उन जा उते एक्सरे कराइनि थियूं। इंशाअल्लाह ताला जेको बि मरीज़ हुजे तव्हांखे बि इहा गुज़ारिश आहे एज़ इन सोशल मीडिया जे तरफ़ त जेको बि अहिड़ो को पेशेंट हुजे जंहिंखे 15 ॾींहंनि खां हिकु ॾींहं खां 15 ॾींहं खंघि वग़ैरह नथी छॾे या को बुखार आहे त महिरबानी करे असां ॾे तव्हां रेफर करायो त जीअं असां हुनखे चेक कराए सघूं। कैमरामैन अब्दुल वहीद चन्ने सां गॾु अब्दुल रज़ाक गांगरो, धरती टीवी न्यूज़, कंडियारो।